हाणे ख़बर शामिल कयूं था हैदराबाद मां। जामशोरो कॉलेज ऑफ नर्सिंग के प्रिंसिपल रहमतुल्लाह विंजर तोड़े फैकल्टी मेंबरनि तरफ़ां नर्सिंग में सिलेक्ट थियल नए बैच जे शागिर्दनि खे वेलकम पार्टी ॾिनी वई, जॾहिं त फाइनल ईयर पास थियल शागिर्दनि खे पिणु अलविदाई पार्टी ॾिनी वई। हिन तक़रीब जो इत्माम जामशोरो कॉलेज ऑफ नर्सिंग जे प्रिंसिपल रहमतुल्लाह विंजर, कमर बलोच ऐं ॿियनि कयो। प्रोग्राम में इंटरनेशनल नर्सिस डे बि वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। डायरेक्टर नर्सिंग सिंध मैडम नजमा मंगी, असिस्टेंट डायरेक्टर जमील अमन, कंट्रोलर नर्सिंग एग्ज़ामिनेशन बोर्ड इरमशाद ऐं ॿियनि महिमान ख़ासि तौरु शिरकत कई। डायरेक्टर नर्सिंग सिंध मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध जा नर्सिस कंहिंखां बि घटि न आहिनि। उहे ई नर्सिस मुस्तक़बिल जा हीरोज़ आहिनि। नर्सिंग प्रोफेशन हिकु अज़ीम पेशो आहे। नर्सिंग में जेकी बि कमु कनि पिया उहे इंसान ज़ात जा ख़िदमतगार आहिनि। शागिर्दनि पारां तक़रीर ऐं टेबलोज़ पिणु पेश कया विया। आख़िर में आयल महिमाननि खे सिंध जी सूखड़ी, टोपी ऐं अजरक जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। Oh,